किबला साईं असां ॿुधो आहे त तव्हांखे नंढे हूंदे जेको आहे सो नौजवानी में ॻाइण जो बि इलाही शौक़ु हूंदो, छा तव्हां झूंगारे असांखे उहो आलाप ॿुधाईंदो? हाँ जी, आवाज़ त अलहमदिल्ला अल्लाह से ॾिनो हुयो भलो आवाज़, पर मूंखे जेको आहे नंढे लाइ जेको मां तव्हांखे उहो बि हिकिड़ो शेर ॿुधायां थो आवाज़ में करे। पर मूंखे जेको ही माना ड्यूटी मिली आक़ाइदो जान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर घर लख सलवात शरीफ़ पढ़ण, इहा ड्यूटी मुंहिंजी सभ खां मथे आहे। बाक़ी जेको जंहिं हिसाब सां तव्हां अची पुछो था त हुन में हिकिड़ो तव्हांखे मां झूंगारे गुनगुनाए ॿुधायां थो। शेर हिकिड़ो मूंखे पसंदि आहे ॾाढो। ॻाल्हियूं थम के तो सां दिल बर दिल जो चवा चई न सघां साजन मोहते से, चवा चई न सघां साजन मोहते से, पुछी हाल हमल जो को दोस्त दिलासो दे, न ताने ही अगते मियां विदुई मोहब्बत मरी करे बोला।